तव्हां सभु मूंखे सुञाणींदा हूंदव, मां तव्हांजो झूलेलाल आहियां, पर शायदि नंढा ॿार मूंखे न सुञाणींदा हूंदा। ऐं इहो ॾिसी मां जाम उदास थी वियो आहियां त मुंहिंजा सिंधी ॿार असांजी सिंधी ॿोलीअ जी इज़त नथा कनि। सिंधी माण्हुनि खे पंहिंजे घर में पंहिंजे ॿारनि सां सिंधी ॻाल्हाइण में शर्म ईंदो आहे। पंहिंजी भाषा में ॻाल्हाइण में कहिड़ो शर्म। असांजी सिंधी ॿोली किताबनि ऐं स्कूल मां त गुम थी वई आहे, त असां उनखे पंहिंजे जीवन मां त गुम न करे छॾियूं। अगरि तव्हां पंहिंजे ॿारनि सां सिंधी में न ॻाल्हाईंदा ऐं पंहिंजी सिंधी सभ्यता जे बारे में न ॿुधाईंदा त मूंखे भउ आहे त ईंदड़ पीढ़ीअ खे सिंधी सभ्यता जे बारे में कुझु बि ख़बर न पवंदी। मुंहिंजी तव्हां सभिनीनि खे इहा ई आसीस आहे त सिंधी हमेशह ख़ुशि रहो, आबाद रहो ऐं सदाईं वॾंदा रहो ऐं वसंदा रहो। ऐं मुंहिंजी तव्हांखे इहा ई विनती आहे त पंहिंजे घर में पंहिंजे ॿारनि सां सिंधी में ॻाल्हायो।